फ़लस्तीन नबीअनि जी सरज़मीन आहे। जिते क़िबला अव्वल मस्जिद अक़सा शरीफ़, अल क़ुद्स शरीफ़, अल क़ुब्बत सुख़रा को सुनहरी गुंबद तव्हां ॾिठो आहे तस्वीरुनि में, इन खे सॾिबो आहे अल क़ुब्बत सुख़रा। इन जे पासे में वरी ॿियो कुबो आहे जेको पत्थर जी मस्जिद ठहियल आहे। इहा आहे मस्जिद अक़सा। क़ुब्बत सुख़रा ॿी शइ आहे ऐं मस्जिद अक़सा ॿी शइ आहे। हुज़ूर अलैहिस्सलाम मेराज वारी राति जॾहिं विया हुया त मस्जिद अक़सा में साईं जन सभिनी नबीअनि खे नमाज़ पढ़ाई। 1.25 लख नबी गॾु थिया मदीने वारे साईं जी आजियां ऐं इस्तक़बाल जे लाइ। पोइ हुज़ूर अलैहिस्सलाम जन पंहिंजे बुराक ते जीअं आया, बुराक ॿाहिरि वञूं इन मस्जिद अक़सा शरीफ़ में वञी 1.25 लख नबीअनि जा इमाम बणिजी उन्हनि खे नमाज़ पढ़ाई। हाणे इहा जेका मस्जिद अक़सा आहे, क़ुब्बत सुख़रा आहे, इहो असुल क़िबलो इहो आहे। 70,000 नबीअनि जो क़िबलो आहे। 70,000 पैगंबर। हुज़ूर अलैहिस्सलाम जन जॾहिं ऐलान नबूवत फरमायो त उन खां पोइ 13 साल साईं जन मके शरीफ़ में रहिया। 13 साल मके में रहिया। रहियल मके में हूंदा, मुंहुं मस्जिद अक़सा ॾेई करे नमाज़ पढ़ाईंदा। नमाज़ फ़र्ज़ थी त साईं जन जो क़िबलो छो त उहो हुयो न, इहो मके वारो जेको काबो आहे इहो क़िबलो न हुयो। साईं जन ओॾे मुंहुं करे नमाज़ पढ़ाईंदा हुआ। जॾहिं हिजरत करे विया त 17 महीना साईं जन मदीने शरीफ़ में 17 महीना मस्जिद अक़सा ॾे मुंहुं करे नमाज़ पढ़ाई। ऐं मस्जिद अक़सा मदीने शरीफ़ खां बिल्कुलु उत्तर ते आहे ऐं बैतुल्ला शरीफ़ मके वारो बिल्कुलु ॾखिण ते आहे। माना हीअ ॾखिण आहे न, हिन पासे आहे बैतुल्ला शरीफ़, हीअ उत्तर आहे, हिन पासे आहे मस्जिद अक़सा। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उत्तर ॾे मुंहुं करे नमाज़ पढ़ाईंदा। मस्जिद नबवी शरीफ़ में बि जेके साईं जन 17 महीना नमाज़ूं पढ़ायूं से मस्जिद अक़सा ॾे मुंहुं करे नमाज़ पढ़ायूं। पोइ हिकिड़े भेरे मंझंदि जो टाइम जे वापारी जे वक़्त में साईं जन खे हिकिड़ी असहाबियाणी दावत ॾिनी मानी जी साहबनि सूदो। हुज़ूर अलैहिस्सलाम जन उन दावत ते तशरीफ़ फरमा थी विया। उते निमाज़ जो टाइम थियो। साईं जन निमाज़ पढ़ाइनि पिया। निमाज़ पढ़ाईंदे हुज़ूर अलैहिस्सलाम जन खे दिलि में ख़्यालु थियो त अल्लाह जेकॾहिं मके वारो जेको काबो आहे इहो अलाह ताला असांखे क़िबलो बणाए ॾिए त इन ॾे मुंहुं करे निमाज़ पढ़ूं त केतिरो न भलो थींदो। साईं जन खे निमाज़ पढ़ाईंदे इहो दिलि में ख़्यालु आयो। पोइ निमाज़ पढ़ाईंदे हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हीअं मथे ॾिसनि पिया, ॿाहूं ॿधियूं बीठा हीअं ॾिसनि पिया। मथे आसमान निहारनि पिया ऐं अलाह ताला जल शान सां इहा इल्तिजा कनि पिया त मुंहिंजा मालिक मूंखे इहो जेको क़िबलो आहे मके वारो इहो मूंखे काबो बणाए ॾे। पोइ निमाज़ पढ़ाईंदे साईं जन खे
अल्लाह तबारक व तआला जल शान जे तरफां हुकुम मिलियो कद नरा तकल्लुब वजहिक फिस समाए मुंहिंजा महबूब हीअं आसमान ॾे अखियूं खणी तुंहिंजो ॾिसणु असां बि ॾिसूं था पिया तुंहिंजो बार बार ॾिसणु आसमान ॾे ऐं दिलि में तोखे ख़्यालु आहे त इन ॾे मस्जिद अक्सा ॾे एॾे मुंहुं करे क़िबलो इहो पंहिंजो निमाज़ पढ़ूं था पर हे क़िबलो मके वारो थिए मुंहिंजा महबूब इहा तुंहिंजी दिलि जी ख़्वाहिश असां ॼाणूं था फलनुवल्लियन्नक क़िबलतन तर्दाहा हाणे जिते तूं राज़ी आहीं असां इहो था क़िबलो सुभान अल्लाह जिते तुंहिंजी चाहत आहे न जिते तूं चाहीं थो तर्दाहा क़िबलतन तर्दाहा उहो क़िबलो जिते तूं राज़ी आहीं असां तोखे उॾे फेरायूं सुभान अल्लाह सुभान अल्लाह पोइ हाणे साईं जन हेॾे मुंहुं कयूं पिया निमाज़ पढ़ाइनि न पोइ जमायत सिफ़ुनि में बीठी उन्हनि जा मुंहुं हेॾे हुया पोइ साईं जन उतां वापसि मुड़िया हिन पासे ॾो आया ॾखिण पासे ॾो पोइ इतां अचे अॻियां बीठा त सभु सहाबा किराम बि मुंहुं उत्तर ॾे ॾखिण ॾे कयो उन्हनि बि निमाज़ पढ़ंदे इहो वाक़ियो थियो जेॾीमहिल साईं जन सलाम वरायो त ॾिठमि त कुझु सहाबा आहिनि जेकी उन्हनि ॾखिण ॾे मुंहुं कयो जॾहिं साईं जन मुंहुं कयो ओॾे मुंहुं करे उन्हनि बकिया निमाज़ ओॾे हंदा कुझु सहाबा वरी ओॾे उत्तर ॾे मुंहुं कयूं बीठा हुया साईं जन उन्हनि खां पुछो त तव्हां एॾे छो मुंहुं कयूं बीठा आहियो चयोसीं क़िबलो इहो तव्हां सदाईं निमाज़ एॾे पढ़ाईंदा मुंहुं करे इन जे करे असां ओॾे ई मुंहुं करे निमाज़ मुकमिल कईसीं हुननि खां साईं जन पुछा की उहे 10 ॼणा हुया घणा हुया साईं जन फरमायो त तव्हां हेॾे मुंहुं छो कयो असांजो क़िबले सां छा काबे सां छा असां तव्हांजा पैरोकार जाॾे मुंहुं तव्हांजो ताॾे मुंहुं असांजो तव्हांजो मुंहुं मस्जिद अक्सा ॾे वियो असां ओॾे बि निमाज़ पढ़ी जे तव्हां रुख मुबारक हेॾे कयो आहे त असां हेॾे सुभान अल्लाह साईं जन उन्हनि 10 ॼणनि खे नाला वठी जन्नत जी ख़ुशख़बरी सुभान अल्लाह बकर तू जन्नती आई उमर तू जन्नती आई उस्मान तू जन्नती आई अली तू जन्नती आई तलहा तू जन्नती जुबैर तू जन्नती साद तू जन्नती सईद तू जन्नती सुभान अल्लाह सभिनी 10 ॼणनि खे साईं जन जेरे ई जन्नत जी ख़ुशख़बरी सुभान अल्लाह सुभान अल्लाह त इहा मस्जिद अक्सा इहो क़िबले अव्वल असांजो बि क़िबलो हुयो ऐं 70,000 नबियनि जो क़िबलो रहियो आहे क़ौम यहूद जेके आहिनि न यहूदी इहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम जा पैरोकार सॾाईंदा आहिनि यहूदी कंहिंजा पैरोकार सॾाईंदा आहिनि हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऐं नसारा या ईसाई उहे वरी पाण खे पैरोकार सॾाईंदा आहिनि हज़रत ईसा अलैहिस्सलाम ईसा जा पैरोकार नसारा या ईसाई सॾिबा ऐं हज़रत मूसा जा पैरोकार केरु सॾिबा आहिनि यहूदी ऐं मदीने वारे साईं जा पैरोकार उहे आहिनि मुस्लमान या मुहम्मदी सुभान अल्लाह सुभान अल्लाह त इहा जेका अल-कुर्बत सुखरा आहे इहो टिनी मज़हबनि जो मुक़द्दस मक़ाम आहे हज़रत मूसा जा पैरोकार जेके हुया यहूदी उन्हनि जे लाइ बि इहो क़िबलो अव्वल आहे छो त हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो क़िबलो इहो हुयो वरी हज़रत ईसा जा पैरोकार जेके आहिनि ईसाई उन्हनि जो क़िबलो बि इहो ई आहे छो त हज़रत ईसा जो क़िबलो इहो हुयो वरी असीं जेके मुस्लमान आहियूं असांजे लाइ बि इहा जाइ बरकत आहे बासआदत आहे छो त नबियनि जो क़िबलो आहे ऐं हुज़ूर जन ख़ुदि इन ते मुंहुं करे निमाज़ पढ़ी आहे ऐं मेराज वारी राति साईं जन हिते सभिनी नबियनि खे इमाम बणिजी निमाज़ पढ़ाई आहे असां मुस्लमाननि जे लाइ बि इहा जाइ इज़त वारी शान वारी
ऐं इहे दुनिया में जेतिरा बि मज़हब आहिनि न, इन्हनि में आसमानी मज़हब इहे 3 आहिनि। आसमानी मज़हब जिन वटि किताब आहे, जिन वटि आसमानी तालीम आहे, उहे इहे 3 मज़हब आहिनि। हिकिड़ा यहूदी हज़रत मूसा जा पैरोकार, उन्हनि वटि तौरात आहे। ॿिया ईसाई, हज़रत ईसा जा पैरोकार, उन्हनि वटि इंजील आहे। टियां मुहम्मदी जेके मदीने वारे साईं जा पैरोकार, इन्हनि वटि छा आहे? क़ुरान मजीद आहे। त इन्हनि 3 आसमानी मज़हबनि में इहा जाइ जेका आहे सा मुतबर्रिक जाइ आहे, शरफ़ वारी, शान वारी, इज़त वारी, अज़मत वारी जाइ आहे। पर जेके यहूदी आहिनि, उन्हनि जो ख़्यालु इहो आहे त इहा जेका मस्जिद अक़सा ठहियलु आहे, इन जाइ ते असुल में हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जो टेम्पल ठहियलु हुयो, इबादत खानो टेम्पल। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जॾहिं हुई ज़मीन जी बादशाही हुयसि न, त उन ते टेम्पल ठारायो हुयो। ऐं इहो ताबूत सकीना जेको हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी लठ मुबारक, उनजा कपिड़ा ऐं मन सलवा जेको आसमान तां लथो, उनजा मर्तबान, वरनियूं, धाम, उहे सभु उन में रखियल आहिनि। उहो इते रखियलु हुयो, इन मस्जिद अक़सा वारी जाइ ते। ईसाइनि, इन्हनि जो यहूदियुनि जो नज़रियो इहो आहे त मुस्लमाननि उहो टेम्पल ड्राहे ऐं उन जाइ ते इहा मस्जिद अक़सा मुस्लमाननि ठाराई आहे। सो इन जे करे यहूदियुनि जो नज़रियो इहो आहे त असां इहा मस्जिद अक़सा ठाहींदासीं ऐं इते असां उहो टेम्पल ठाहींदासीं जेको हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम वारो टेम्पल हो। हाणे उनखे सॾींदा आहिनि 3rd टेम्पल, माना 3 नंबर टेम्पल। पोइ यहूदियुनि जो नज़रियो इहो आहे त जॾहिं क़यामत क़रीब थींदी त असांजो मसीहा ईंदो। यहूदी चवंदा असांजो मसीहा उहो आहे दज्जाल, उहो ईंदो ऐं इन जेको टेम्पल असां ठाहींदासीं तॾहिं दज्जाल ज़ाहिर थींदो। असांजो अॻुवाण, असांजो बादशाह उहो हूंदो दज्जाल। ऐं उन जी जेका उहा ताबूत सकीन आहे, उहा इते असां 3rd टेम्पल में रखंदासीं। इते उनजो तख़्त जेको दाऊद अलैहिस्सलाम वारो हुयो, जंहिं ते वेही हज़रत दाऊद अलैहिस्सलाम ऐं हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम बादशाही कंदो हुयो, उहो इन्हनि यहूदियुनि वटि महफ़ूज़ रखियो आहे। उहो पथर आहे जेको तख़्त सॾनि था हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जो, उहो इन्हनि वटि रखियलु आहे। ऐं उहा जेका ताबूत सकीना पेती आहे, उहा बि इन्हनि यहूदियुनि वटि महफ़ूज़ आहे। इहे चवंदा त हाणे इहा मस्जिद अक़सा ठाहींदासीं, इते 3rd टेम्पल ठाहींदासीं, त पोइ असांजो मसीहा दज्जाल ईंदो ऐं असांजी अॻुवाणी कंदो, असांजी सॼी दुनिया में बादशाहत क़ाइमु थींदी। हाणे इन जे लाइ तक़रीबन 300 सालनि खां वठी दुनिया जा यहूदी सभु जेके टिड़ पखिड़ हुया न, उहे सभु पिया था गॾु थियनि इसराइल में, उते फ़लस्तीन में गॾु था थियनि पिया। इन जे लाइ त हाणे उहो दौर वेझो अची वियो आहे, असांजो मसीहा अचण वारो आहे, दज्जाल ज़ाहिर थियण वारो आहे ऐं असांजी बादशाहत क़ाइमु थींदी। पूरी रुई ज़मीन में दज्जाल जी बादशाही थींदी, असांजो अॻुवाण थींदो, असां यहूदी पूरे दुनिया जे मथां राज कंदासीं। उहो टाइम अची वियो आहे। इन जे करे इहे यहूदी सॼी दुनिया खां, के यूरोप में हुया, के एशिया में हुया, के अफ्रीका में हुया, के अमेरिका में हुया, उतां लॾा खणंदा फ़लस्तीन में अचनि था पिया। ऐं इन्हनि जी इहा बादशाहत बि जेका क़ाइमु कई आहे न, इसराइल जी बादशाहत, इहा बि ग़ासिबान आहे, ज़बरदस्ती। असुल फ़लस्तीन जी हुकूमत फ़लस्तीन जी हुई। इहे ईअं लाॾड़ाऊ जीअं हिते भील बागड़ी तव्हां कोन ठाहिनि, इहे बागड़ी जीअं लाॾाऊ माण्हू हूंदा, ईअं लाॾाऊ थी अचे हिते वेठा, भई असांखे जॻह अहिड़ी थोरी खपे, हिते लॾा खणी वेठा। पोइ आस्ते आस्ते तरक़ी कंदे कंदे इन आस ते त दज्जाल ईंदो ऐं उहो असांजी बादशाहत क़ाइमु थींदी।
ये 300 सालनि खां वठी इहे यको तयारी में हलनि। ऐं मदीने वारे साईं बि इन जे बारे में पेशगोई फरमाई हुई त अहिड़ो दौर ईंदो जो इहे यहूदी हमेशह ज़िल्लत में हूंदा, हमेशह रुसवाई में हूंदा, पर अहिड़ो वक़्तु ईंदो जो इन्हनि खे ॿियूं हुकूमतूं पुठभराई कंदियूं, पोइ इहे ताक़त वठंदा ऐं पोइ इहे वॾो फ़साद मचाईंदा, फितनो मचाईंदा, पोइ इहे सॼी दुनिया मां गॾु थींदा। हाणे इहो हदीसुनि जो मफ़हूम तव्हांखे ॿुधायां थो। इहे जेके मां लफ़्ज़ चवां थो पियो, इहे हदीसुनि जो मफ़हूम आहे जेको हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उम्मत खे बाख़बर कयो आहे। पाण फरमायूं त सॼी दुनिया मां यहूदी हिकिड़ी जाइ ते गॾु थींदा ऐं उहे तयारी कंदा पंहिंजे दज्जाल जे आमद जी। ऐं अहिड़ो दौर ईंदो जो उन्हनि यहूदियुनि खे ताक़त मिलंदी, कुवत मिलंदी ऐं यहूदी मुसलमाननि जा सभ खां वॾे में वॾा दुश्मन यहूदी आहिनि। सम्झो था, हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी बेइज़त खां वठी जीअं नबी करीम जन पंहिंजो नबूअत जो ऐलान कयो न, उन ॾींहं खां वठी अॼु ॾींहं ताईं इहे यहूदी मुसलमाननि जा दुश्मन हुया, दुश्मन आहिनि, दुश्मन रहंदा। ऐं क़ुरान शरीफ़ में अल्लाह फरमाए त लतजदन्न अशद्दन्नास अदावतन लिल्लज़ीना आमनुल यहूद। ए मुंहिंजा महबूब, तूं सभिनी माण्हुनि खां वधीक मुसलमाननि जा दुश्मन जेकॾहिं ॾिसंदे त यहूदी। पूरी इंसान ज़ात में को बि मुसलमाननि जो अहिड़ो दुश्मन न हूंदो जहिड़ा यहूदी दुश्मन। ॿिए नंबर ते वल्लज़ीना अशरकू, ऐं उहे माण्हू जन शिरक कयो, मुशरिक। पहिरें नंबर ते दुश्मन आहिनि यहूदी ऐं ॿिए नंबर ते दुश्मन आहिनि मुशरिक। सम्झो था? त हाणे इहे यहूदी जेके आहिनि, इन्हनि जो असुल जड़ बुनियाद छा आहे? हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम आहे जद्दुल अंबिया। मां तव्हांखे सॼो बैकग्राउंड ॿुधायां थो, जेको हींअर करंट माहौल हलियो आहे उन जे बारे में बैकग्राउंड तव्हांखे मां सम्झाइणु चाहियां। जेकी हज़रत सैयदना इब्राहीम अलैहिस्सलाम जी शख्सियत आहे न, हज़रत इब्राहीम जद्दुल अंबिया सॾिबो आहे, यानी नबीअनि जो ॾाॾो, पैगंबरनि जो जद्दे अमजद हज़रत सैयदना इब्राहीम अलैहिस्सलाम। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम खे ॿ पुट थिया। हिकिड़े जो नालो हुयो इसहाक, ॿिए जो नालो हो इस्माईल। इसहाक खे पुट ॼाओ, उन जो नालो हो याकूब, जंहिंखे सॾिबो आहे इसराईल। इसराईल नालो हो हज़रत याकूब जो। सम्झो था? पोइ हज़रत इसराईल अलैहिस्सलाम खे, याकूब अलैहिस्सलाम खे 12 पुट थिया। जन मां हिकिड़ो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम हुयो, बिन्यामीन हुयो। बिन्यामीन बि हज़रत यूसुफ जो सॻो भाउ हुयो। इहे 12 ई पुट हुया कंहिंजा? हज़रत याकूब अलैहिस्सलाम जा। हज़रत याकूब कंहिंजो पुट हुयो? हज़रत इसहाक जो। हज़रत इसहाक कंहिंजो पुट हुयो? हज़रत इब्राहीम जो। हाणे इहा हिकिड़ी शाख आहे हज़रत इब्राहीम जे औलाद जी। इसहाक मंझूं इसराईल थियो। इसराईल जा जेकी 12 कबीला थिया, 12 पुट हुया, उन्हनि जा 12 कबीला थिया। पोइ इन 12 कबीलनि मंझां 70,000 पैगंबर पैदा थिया। हज़रत मूसा अलैहिस्सलाम बि इन इसराईल जे औलाद मंझां। इन जे करे इन्हनि खे सॾिबो आहे बनी इसराईल। छा सॾिबो आहे? यानी इसराईल जो औलाद। इसराईल हज़रत याकूब, याकूब जो औलाद बनी इसराईल सॾिबो आहे। हाणे इन 12 पुटनि मां 12 कबीला थिया। इन्हनि मंझां हिकिड़े कबीले मां हज़रत मूसा बि हुयो, इन्हनि जे कबीले मंझां हज़रत ईसा अलैहिस्सलाम हुयो। ऐं 70,000 नबी जेके पैदा थिया से हज़रत इसराईल जो औलाद हुयो।
हज़रत दाऊद बिरन मां, सुलेमान अलैहिस्सलाम बिरन मजा हुयो। ये जेके 70,000 पैगंबर थियासे कंहिंजो औलाद आहिनि इसराईल जो, हज़रत याकूब जो। ऐं ॿियो जेको हज़रत इब्राहिम जो पुटु हुयो इस्माईल, उन इस्माईल मजा हिकिड़ी ज़ात पैदा थी मदीने वारे साईं, सुभान अल्लाह। उनजे नस्ल मजा, उनजे खानदान मजा हुजूर पैदा थिया। होॾो 70,000 नबी बनी इसराईलनि जा, एॾो मदीने वारो साईं अकेलो, सुभान अल्लाह। हिकिड़ो पाक ॾींदा आहिनि, हिका रांझू लखां दा मट। मुंहिंजे महबूब मदीने वारे साईं खे सभिनी नबीअनि जो रब सरदार कयो। हाणे बनी इसराईलनि खे तौरात में लिखियल हो, इंजील में लिखियल हुयो, ज़बूर में लिखियल हुयो त हिकिड़ो आख़िर ज़मान नबी ईंदो, उनजो हेॾो शान हूंदो, हेॾी इज़त हूंदी, हेॾी अज़मत हूंदी, हेॾो मक़ाम हूंदो, हेॾो दर्जो हूंदो, उनजी उम्मत खे ही शान मिलंदो। इहे आसमानी किताबनि में लिखियल हुयो त आख़िर ज़मान नबी ईंदो। यहूदियुनि खे, बनी इसराईल खे इहा आस हुई त जीअं 70,000 नबी बनी इसराईल मां पैदा थिया आहिनि, त उहो आख़िरी नबी जेको थींदो न, उहो बि बनी इसराईल मज़ा पैदा थींदो। पर ख़ुदा जी कुदरत वरी ईअं थी जो हुजूर जन बनी इस्माईल मां पैदा थिया, सुभान अल्लाह। हुजूर जन पैदा थिया इस्माईल अलैहिस्सलाम जे औलाद मज़ा, बनी इस्माईल मां, बनी इसराईल मां पैदा न थिया। बसि इहा इन्हनि खे बाहि वठी वई, यहूदियुनि खे मच लॻी वियो त इहा नबूअत असां मज़ा छो निकिती, असां असुल नबीअनि जो आल असां आहियूं न, बनी इसराईल असां आहियूं, त मोहम्मद मुस्तफ़ा बि असां मज़ा थिया न, इहो वरी बनी इस्माईल मां छो थियो? इहो हसद उन्हनि खे उन ॾींहं खां वठी लॻो जंहिं ॾींहुं मदीने वारो साईं ॼाओ, सुभान अल्लाह। उन ॾींहं खां वठी अॼु ताईं पिया था सड़नि, पिया था जलनि, पिया था पचनि ऐं क़यामत ताईं पचंदा रहंदा साड़दन मुस्तफ़ा करीम जी ज़ात सां। ऐं क़ुरान शरीफ़ में ख़ुद अल्लाह ताला फरमायो त हुजूर खे सुञाणंदा हुया त इहो आख़िरी नबी इहो आहे, सुभान अल्लाह। हुजूर जन खे ईअं न त ख़बर न हुयनि त इहो नबी न आहे, हुजूर खे सुञाणंदा। क़ुरान शरीफ़ में आहे त यअरिफूनहू कमा यअरिफून अबनाअहुम, जीअं माण्हू पंहिंजे पुट खे सुञाणंदो आहे त मुंहिंजो पुट आहे न, पुट खे जीअं माण्हू सुञाणंदो आहे, हाणे साजन खे मां सुञाणंदो मुंहिंजो पुट आहे न, त क़ुरान फरमाए थो त हुजूर खे ईअं सुञाणनि था जीअं पंहिंजे पुट खे सुञाणबो आहे, ईअं सुञाणनि था त अल्लाह जो नबी आहे, आख़िरी नबी आहे। पर छो हसद, साड़, बुग़्ज़, इहो उन ॾींहं खां वठी इन्हनि खे इहो बुग़्ज़ लॻो पियो आहे त इहो मरंदे बाक़ी ताईं न निकिरंदुनि, क़यामत ताईं न निकिरंदुनि। हाणे इन्हनि हुजूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां बि वॾी तकलीफ़ ॾिनी। साईं जन खे जेॾी महिल हिजरत करे आया न, त हिते यहूदी रहंदा हुया। मदीने शरीफ़ में 3 कबीला हुया, वॾा कबीला मदीने शरीफ़ में 3 रहंदा हुया। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं हिजरत करे मके खे छॾे मदीने शरीफ़ में आया त उन्हनि 3 कबीलनि सां पाण करीबन मुआहिदो कयो त भई तव्हांखे बि हिते रहणो आहे, मूंखे बि हिते रहणो आहे, मुस्लमाननि खे बि हिते रहणो आहे। तव्हां पंहिंजे मज़हब ते हुजो, मां पंहिंजे मज़हब जी प्रचार कंदुसि, न तव्हां मुंहिंजे मज़हब सां छेड़छाड़ कजो, न मां तव्हांजे मज़हब सां छेड़छाड़ कंदुसि। अमुन सां सुकून सां गॾिजी रहंदासीं, शहर हिकिड़ो ई आहे मदीने जो, गॾु रहंदासीं। पर जेकॾहिं ॿाहिरीं का फ़ौज मदीने ते हमिलो कंदी त तव्हां असांजो साथ ॾींदो। जेकॾहिं तव्हां यहूदियुनि ते को ॾुखियो ॾींहुं आयो त मां मोहम्मद तव्हांजो साथ ॾींदुसि, सुभान अल्लाह। इहो मुआहिदो साईं जन हुन सां कयो, सम्झो था। हुजूर जन हुन सां इमरानी मुआहिदो कयो, यानी गॾु रहण जो, त गॾिजी रहंदासीं, हिक ॿिए जा साथी थी रहंदासीं, ॾुख सुख में हिक ॿिए जा मददगार थी रहंदासीं। इहो मुआहिदो साईं जन हुन सां कयो। पर हुननि खे जो बाहि लॻल हुई अंदर में, हुननि खे जो अंदर में मच मतल हुया, त पोइ उहद जी जंग में ऐं अहज़ाब वारी जंग में उन्हनि यहूदियुनि मके वारनि जो साथ ॾिनो। उन्हनि खे चयूं
त तव्हां एॾो लश्कर वठी अचो हिते मदीने में असांजा टई कबीला असां वटि हथियार फ़ौजूं असां वटि पंहिंजो तलवारूं ढाकूं ज़िरूं सभु कुझु आहे असां तव्हांजा मददगार आहियूं तव्हां एॾो अचो असां अंदरूं मुस्लमाननि खे की बाटींदासीं तव्हां एॾो अचो मुस्लमाननि जो नालो निशानी ख़तमु कंदा इहो कुझु तरह सां मके वारनि सां साज़बाज़ कई हाणे मुआइदो कहिड़ो थियल हुयो साईं जन सां उन्हनि मुआइदो कयो हो त हुज़ूर जन जो साथ ॾींदा ऐं हिननि साथ कंहिंजो ॾिनो मुशरिकनि जो मके वारनि जो मुआइदो टोड़े विधो पोइ जेॾी महिल जंग अज़ाब ख़तमु थी काफ़रनि खे शिकिस्त मिली ऐं उहे भॼी विया पोइ साईं जन हिननि जो पुछाणो कयो त तव्हां असांजो मुआइदो असांजो थियल हुयो तव्हां छो हुननि जो साथ ॾिनो पोइ हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेॾी महिल अज़ाब जी जंग फतह थी वई न त साईं जन हथियार पाण ॿधा हुया तलवार ढाल ज़िर साईं जन ख़ुदि ॿधी हुई पोइ जेॾी महिल लाहिण लॻा त जिब्रील साम्हूं नज़र आयो जिब्रील अर्ज़ कयो या रसूल अल्लाह तव्हां तलवार ज़िर हथियार लाहियो था पर असां मलाइकनि त न लाथा आहियूं असां मलाइकनि खे हथियार लाहिण जो हुकुम न आहे रब फरमाए जिब्रील पोइ मुंहिंजे रब जो छा हुकुम आहे जिब्रील अर्ज़ कयो त रब जो हुकुम आहे त हिननि जन गद्दारी कई आहे न यहूदियुनि इन्हनि खे सेखत ॾियणी आहे इन्हनि खे सेखत ॾियणी आहे इहे हथियार न लाहियो इन्हनि खे अवल सज़ा ॾियो पोइ हथियार लाहियो पोइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सहाबनि मां बि कन हथियार लाहे चुका हुया साईं जन फरमाए जन हथियार पातल हिन से पातल रखो जन लाथा हिन से वरी पायो ढालूं ॿधो ज़िरूं लड़कायो पोइ तलवारूं खणो नेज़ा भाला हथनि में खणो या रसूल अल्लाह छा हुकुम आहे काॾे वञिबो काफ़र त भॼी विया जंग त फतह थी वई साईं जन फरमाए त न यहूदियुनि सां पाणी करणा आहे सुभान अल्लाह यहूदियुनि सां हिसाब किताब रहियल आहे छो त हिननि गद्दारी कई आहे असां सां अल्लाह ताला जिब्रील खे मोकिलियो आहे मलाइक लही आया आहिनि मलाइक में हथियार ॿधियूं बीठा आहिनि जंग जे इंतज़ार में बीठा आहिनि हलो पोइ साईं जन ओॾी महिल अञा टे पारी निमाज़ न पढ़ी हुई साईं जन फरमाया निमाज़ में हिते कोन पढ़ंदासीं निमाज़ उते ख़ैबर जे किले वटि पढ़ंदासीं यहूदियुनि जे किले वटि पढ़ंदासीं रब जो हुकुम ई आहे पोइ इहे जीअं निकिता न रस्ते में हुया त टे पारी जो टाइम हलियो पोइ असां बि पिया चवनि लानत पवे यहूदियुनि ते असांजी टे पारी जी निमाज़ विञाए छॾियऊं असां ज़िंदगी में कॾहिं निमाज़ न छॾी आहे इन्हनि यहूदियुनि निभागनि जे करे असांजी निमाज़ रहिजी वई साईं जन फरमाया त हाणे हिते बीहो हिते जमात करे निमाज़ पढ़ंदासीं रब जो हुकुम इहो पोइ हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि जे किले खे फतह फरमायो पोइ उन जे लाइ साईं करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन हिकिड़े असाबी खे उन्हनि ॾे मोकिलियो जेको उन्हनि जो यहूदियुनि जो दोस्त हुयो उन्हनि सां उथणी वेहणी रखण वारो हुयो उन खे साईं जन उन ॾे मोकिलियो पोइ उनजो ॾिघो वाक़ियो आहे मां उहो तफ़सील सां नथो बयानु करणु चाहियां बिलाख़िर फ़ैसिलो इहो थियो अल्लाह ताला जे तरफ़ां हुकुम मिलियो त इन्हनि जा जेकी बि जंग जे क़ाबिल माण्हू आहिनि उन्हनि खे पोइ जंग करण जहिड़ा माना नौजवान अधरोट माण्हू या जंग जे क़ाबिल जेके माण्हू उन्हनि खे क़तलु कयो ऐं जेकी हिननि जा ॿार आहिनि या औरतूं इन्हनि खे जलावतन कयो हितो मदीने मां कढो इन्हनि मदीने शरीफ़ मां इन्हनि खे कढो पोइ इहे मदीने मां निकिता उन्हनि जे मर्दनि खे क़तलु कयो वियो जेकी जंग जे क़ाबिल हुया साईं जन जे हुकुम सां आसमानी हुकुम सां उन्हनि खे क़तलु कयो ऐं जेके हुननि जा ॿार हुया औरतूं कुराड़ा उन्हनि खे जलावतन कयो वियो पोइ इहे के हितां निकिता ख़ैबर में वञी रहिया के वरी साईं मुंहिंजा ॿियनि मुल्कनि में ॿियनि इलाइक़नि में हलिया विया टिड़ पकड़ थी विया वरी हिननि वञी ख़ैबर में देरो जमायो पोइ उतो पिया साज़िशूं कंदा हुआ उतो पिया लड़ायूं कंदा हुआ मुस्लमाननि खे पिया ईज़ाईंदा हुआ हुननि जी फितरत में फसाद यहूदी जेकी क़ौम आहे न इन्हनि जी फितरत में झगड़ो रखियल आहे फितरत में फसाद मुस्लमाननि सां पिया लड़ायूं कंदा पिया झगड़ा कंदा तव्हांजो अल्लाह जो हुकुम मिलियो त हबीब लश्कर वटि ख़ैबर फतह कर हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन
लश्कर वठी विया, ख़ैबर ते चढ़ाई करे विया। जो ख़ैबर में जा वॾा वॾा किला हुया, हिकिड़ो किला कुमूस अथनि, उहो अञा ताईं उन्हनि जा दीवारूं बीठियूं आहिनि। मां पाण अखियुनि सां ॾिसी आयो आहियां। पोइ उते जेॾी महिल विया त हिननि जो वॾो वॾो यहूदियुनि जो जेको अॻवान हुयो, उनजो नालो हो मरहब। उन्हनि चयो त मूंसां दुनिया में को मुक़ाबले करण वारो माण्हू ई कोन्हे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम मौला अली खे मोकिलियो, अली वञ, अली वञ। जेॾी महिल हज़रत अली साईं वियो, उन मरहब सां लड़ाई कयई, हीअं जो तलवार हयई त मरहब जो जिस्म अधो अधु घोड़ो अधो अधु। उन ॾींहं खां वठी जीअं नबी सां सड़नि था, तीअं अली सां सड़नि था। यहूदी मौला अली जो नालो वठंदो त मच लॻी वेंदनि। हज़रत अली खां बि ईअं जलनि ऐं सड़नि था जीअं मदीने वारे साईं जे नाले खां। पोइ इतों बि इन्हनि खे शिकिस्त मिली, पोइ इतों के मारिजी विया, के टपड़ खणी भॼी विया। ऐं हाणे उहा हिननि खे अञा ताईं ॻाल्हि विसरी न आहे। यहूदियुनि खे अञा ताईं इहा जेका शिकिस्त ख़ैबर वारी, अली वारी, उहा तलवार ज़ुल्फ़कार अञा न विसरी अथनि। हाणे 5-6 साल अॻु में जी ॻाल्हि आहे, पेरिस में हिकिड़ो जुलूस कढियऊं यहूदियुनि, हिकिड़ो जुलूस कढियो। उन जी तस्वीर मूं वटि नेट में रखियल आहे, मुंहिंजे कंप्यूटर में महफ़ूज़ करे रखी आहे। त उन में हिकिड़ो बैनर खणी बीठा आहिनि, पाठे जा पंहिंजो इहे छा चवंदा आहिनि, प्ले कार्ड, उहे खणी बीठा आहिनि। उन्हनि ते लिखियलु आहे त ख़ैबर वाज़ यूअर लास्ट चांस। ए मुस्लमानो, ख़ैबर तव्हांजी आख़िरी फतह हुई। हाणे तव्हां असां मुस्लमाननि खां फतह न करे सघंदो, तव्हांखे असां ज़लील कंदासीं मुस्लमाननि खे। ख़ैबर तव्हांजो आख़िरी मार्को हुयो जंहिंमें तव्हां असां यहूदियुनि खे शिकिस्त ॾिनी हुई। माना उहा 5-6 साल अॻु में जी ॻाल्हि आहे। उहा ख़ैबर वारी मोचड़नि जी मार अञा न विसरी अथनि, अञा यादि अथनि। मौला अली जो उहो पंहिंजो तलवार ज़ुल्फ़कार वारो उहो डंडो अञा न विसरियो अथनि। हाणे इन्हनि जो प्लान इहो आहे त असां मस्जिद अक्सा खे ठाहींदासीं, उते थर्ड टेम्पल ठाहींदासीं, ऐं पोइ असां सॼी दुनिया जा यहूदी गॾु थींदासीं। पोइ असां पंहिंजो ग्रेटर इसराइल ठाहींदासीं, ग्रेटर इसराइल, यानी वॾो पंहिंजो मुल्क ठाहींदासीं। पोइ हिननि जेको नक्शो ठाहियो आहे न, उन नक्शे में मदीनो शरीफ़ बि हिननि ॼाणायो। ग्रेटर इसराइल जे नक्शे में मदीनो शरीफ़, ख़ैबर ऐं इहे जेकी बि इलाइक़ा आहिनि, इहे हिननि पंहिंजे नक्शे में ॼाणाया आहिनि त ही असुल मुल्क असांजो। असांखे मोहम्मद करीम ऐं अली असांखे पातराणी कढियो न, असां वरी बि इते वेंदासीं, इहो असुल असांजी जाइ आहे, ऐं मुस्लमाननि खे हितां भॼाईंदासीं। हाणे जी प्लानिंग इहा आहे, पहिरीं इहे मस्जिद अक्सा खे ठाहिण जो प्लान आहे, उन खां पोइ गुंबद ख़दरा खे ठाहिण जो प्लान आहे, उन खां पोइ हिननि जो बैतुल्ला शरीफ़ खे ठाहिण जो मनसूबो। हिननि जो मनसूबो इहो आहे त असां पंहिंजी इसराइल जी, ग्रेटर इसराइल जी हुकूमत क़ाइमु कंदासीं, ऐं असांजो वॾो बादशाह ईंदो दज्जाल। ऐं हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जॾां कुर रब काइनात पैदा कई आहे, फितना उथंदा रहिया आहिनि। जॾां को इंसान ज़ात पैदा थी आहे, फितना थींदा रहिया आहिनि, फितना ईंदा रहिया आहिनि, वेंदा रहिया आहिनि। पर वॾे में वॾो फितनो जंहिंखां हर नबीअ पंहिंजी उम्मत खे आगाह कयो, इंसानी तारीख़ जो अहिड़ो ॿियो को बि फितनो बुरो न हूंदो, वॾे में वॾो फितनो हूंदो दज्जाल जो फितनो। कहिड़ो फितनो? दज्जाल जो फितनो सभिनी खां वॾे में वॾो फितनो हूंदो। साईं जन फरमायो त हर नबी पंहिंजी उम्मत खे दज्जाल जे फितने खां बाख़बर कंदो वियो। हाणे मां मोहम्मद आख़िरी नबी आहियां ऐं तव्हां आख़िरी उम्मत आहियो। कंहिं नबीअ जे उम्मत में दज्जाल कोन आयो, उहे ड्रेजारींदा विया पर दज्जाल कोन आयो। हाणे मां आहियां आख़िरी नबी, तव्हां आहियो आख़िरी उम्मत।
मुंहिंजी उम्मत में ई ईंदो जे मुंहिंजे हूंदे दज्जाल आयो त मां अकेलो तव्हां सॼी उम्मत जे पारां दज्जाल सां मां अकेलो मुक़ाबिलो कंदुसि। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मां हिकिड़ो ई सॼी उम्मत जे तरफ़ां दज्जाल सां मां मुक़ाबिलो कंदुसि। पर जेकॾहिं मुंहिंजे वफ़ात खां पोइ दज्जाल जो ज़हूर थिए त पोइ मां पंहिंजी उम्मत खे आगाह थो कयां त इहो सभ खां वॾो फितनो हूंदव, बुरे में बुरो फितनो इहो हूंदव दज्जाल जो फितनो, जंहिंमें उहो दज्जाल जॾहिं ईंदो न उन जे हिकिड़े हथ में जन्नत हूंदी, हिकिड़े हथ में जहन्नम हूंदो। माण्हुनि खे ॾेखारींदो, हीअं जन्नत ॾेखारींदो, माड़ियूं हूरूं कुसूरूं बाग बंगला इहे ॾेखारींदो, ऐं जहन्नम ॾेखारींदो, बाहियूं भड़कंदियूं, माण्हू सड़ंदा जलंदा रड़ियूं कंदा दाऊं कंदा, उहो ॾेखारींदो माण्हुनि खे। पर हक़ीक़त में उन जो जेको जहन्नम हूंदो सो हक़ीक़त में जन्नत हूंदो, ऐं उन जो जेको जहन्नम हूंदो सो हक़ीक़त में जन्नत हूंदो। पर माण्हुनि खे नज़र ईअं ईंदो अख जी धोखेबाज़ी सां। ऐं दज्जाल लफ़्ज़ जी माना आहे दज्जाल वरतल आहे दज्जल मां, दज्जल जी माना आहे धोखो, फ़रेब, ठगी, धोखेबाज़ी। इहो दज्जाल माना वॾो धोखेबाज़, वॾे खां वॾो धोखेबाज़ इहो हूंदो। कंहिंखे चवंदो मर त उहो माण्हू मरी पवंदो, एसी ताईं जो धरती जो अनाज उन जे हथ में हूंदो, धरती जो निज़ाम उन जे हथ में अची वेंदो, जीअं चवंदो तीअं थी पवंदो। ऐं पूरी रुई ज़मीन ते घुमंदो, पूरी रुई ज़मीन ते का हिकिड़ी छाड़की न बचंदी जिते दज्जाल न पहुचे, रुई ज़मीन ते वेंदो। पर ॿिनि शहरनि में न वञी सघंदो, हिकिड़ो मदीने जे शहर में न वेंदो, ॿियो मके जे शहर में न अची सघंदो। जेॾीमहिल मके में या मदीने में अचण जी नियत कंदो त मां वञा त अला अनका बिल मदीनत मलाइकतुन यहरिसूनहा, मदीने जे घाटनि ते मलाइक बीठल हूंदा जेके मदीने जा चौकीदार पहरेदार हूंदा। ये समझो सिक्योरिटी गार्ड मदीने जा मलाइक हूंदा। दज्जाल जे महिल अचण जो इरादो कंदो न त मदीने में वञा, हीअं ॾिसंदो मुंहिंजी मस्जिद नबवी सफ़ेद रंग जी हूंदी, ॾिसी चवंदो इहो अहमद जो महल आहे, इहो मुहम्मद जो इबादत गाह आहे, मां वञा। जेॾीमहिल वञण जो इरादो कंदो त मलाइक हुनखे पोइ ते धिको ॾींदा। हाणे उहा जाइ जिते दज्जाल ईंदो न, साईं जन उहा निशानदेही फरमाई त हिन जाइ ते दज्जाल अचे बीहंदो मदीने शरीफ़ में, अंदरि न वञी सघंदो। उन जाइ ते सऊदी जे हुकुमरान पंहिंजो महल ठारायो, माड़ी ठाराई आहे। हाणे इहे मोमिन चवनि था त इहा दज्जाल जे लाइ ठाराई अथसि, कोन्हे पंहिंजे लाइ दज्जाल जे लाइ, सम्झो था। त उहो मजतमो सुयूल वारो जेको इलाइक़ो आहे उते उनजे पासे में वॾो पहाड़ी इलाइक़ो आहे, उते मतिलबु फर्द पंहिंजे लाइ महल ठारायो हुयो। साईं जन फरमाए त हिते ईंदो ऐं मुंहिंजे मदीने ॾे अचण जो इरादो कंदो त मलाइक उनखे धिको ॾींदा, मदीने में अचणु उनखे मलाइक दाख़िल थियणु न ॾींदा। पोइ उन वक़्त में मदीने शरीफ़ में 3 भेरा ज़िलज़िलो ईंदो। छा थींदो? टे भेरा ज़िलज़िलो ईंदो। पोइ मदीने शरीफ़ में जेतिरा बि मुनाफ़िक बेईमान खोटा उहे सभु भॼंदा, मदीनो छॾे वञी दज्जाल सां मिलंदा। मुंहिंजे मदीने में हिकिड़ो बि मुनाफ़िक न बचंदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। साईं फरमाते इहो यौमुल खलास हूंदो, सुभान अल्लाह, आज़ादी जो ॾियारो हूंदो, जंहिं ॾियारे मुंहिंजो मदीनो मुनाफ़िकनि खां आजो थींदो, सिर्फ़ मोमिन बचंदा, मुनाफ़िक वञी दज्जाल सां मिलंदा। पोइ इहो दज्जाल सॼी धरती ते घुमंदो। साईं फरमायो त इस्फहान मझां 70,000 यहूदी निकिरंदा
जेके दज्जाल सां वञी मिलंदा उन्हनि जी निशानी इहा हूंदी जो उन्हनि जे मथनि ते कपिड़ा पातल हूंदा अलैहिम सीजान जा कपिड़ा उन्हनि जे मथनि ते लटकियल हूंदा उहे 70,000 माण्हू हूंदा जेकी दज्जाल सां वञी मिलंदा इहो दज्जाल पूरी रुई ज़मीन ते फितनो मचाईंदो ऐं पूरी दुनिया जो निज़ाम उन जे हथ में कंट्रोल अची वेंदो हाणे हींअर जेको हले थो न पियो यहूदी जेके साज़िशूं मनसूबा बंदी कनि था पिया उन में इहा शइ आहे त सॼी दुनिया जी मईशत ते यहूदी काबिज़ थींदा था वञनि अहिड़ो दौर अचण वारो आहे मदीने शरीफ़ में मूंखे हिकिड़ी दावत हुई अरबनि जी उते हिकिड़ो अरब सॻोरो हुयो उहो रहंदो हो लंडन में उते डॉक्टर आहे लंडन में उन ॻाल्हि कई चई त साईं जेका प्लानिंग हले थी पई उहा इहा आहे त पैसो माण्हुनि जे हथनि मां निकिरी वेंदो माण्हुनि खे कार्ड ॾींदा कार्ड माण्हुनि जे हथनि में हूंदा पैसा बैंक में पिया हूंदा हथ में कंहिंजे पैसो न हूंदो बैंकुनि जे हवाले हूंदो हाणे अॼुकल्ह ॾिसो न इहे ATM कार्ड निकिता आहिनि कंहिंखे पैसा ॾियणा लख रुपया 5 लख रुपया ट्रांसफर थी विया हलिया तुंहिंजे खाते में हुनजे खाते में हलियो पैसा हुनखे मिली विया न पैसा न तव्हां ॾिठा न हुन ॾिठा या वरी अॼुकल्ह हे पंहिंजो थियो आहे या ईज़ी पैसा जाज़ कैश पैसा ॾिस नज़र ई कोन था अचनि नोट न 500 जो न 1000 जो नोट हिन जा पैसा होॾे हलिया विया हुन जा होॾे हलिया विया इन तरह सां अहिड़ो निज़ाम आणींदा जो सॼी दुनिया जी मईशत दौलत यहूदियुनि जे हथ में अची वेंदी ऐं हिकिड़ी इहा ख़बर बि हले थी पई पोइ अल्लाह आलम बिसवाब अल्लाह बहितर थो ॼाणे त हीअ जेका कोरोना आई आहे इहा बि यहूदियुनि जी चालबाज़ी आहे इन में जेको चवनि था त हणंदा या वैक्सीन हणंदा उन में बि अहिड़ी का चिप विझंदा जेका उहा माण्हुनि जे दिमाग़ में वञी उनजे दिमाग़ ते उनजो कंट्रोल थी वेंदो जीअं उहे चवंदा तीअं कनि इहे ख़बरूं अफ़वाही हलनि थियूं पियूं वल्लाह आलम बिसवाब अल्लाह बहितर थो ॼाणे त यहूदी सॼी दुनिया ते कोशिशि कनि था पिया त असां कंट्रोल कयूं ऐं उन्हनि खे इंतज़ारु आहे पंहिंजे मसीहा दज्जाल जे अचण जो हाणे इहो अथव तस्वीर जो हिकिड़ो रुख त हू ग्रेटर इसराइल ठाहींदा मस्जिद अक्सा खे ठाहींदा मदीने ते काबिज़ थींदा ऐं पंहिंजी मईशत सॼी दुनिया ते कंट्रोल कंदा इहो तस्वीर जो हिकिड़ो रुख आहे ॿियो रुख इहो आहे त जॾहिं दज्जाल ईंदो न उन वक़्त में अल्लाह जो प्यारो नबी हज़रत ईसा अलैहिस्सलाम जेको जेरो ज़िंद चौथे आसमान ते आहे इहो बि धरतीअ ते लहंदो सुभान अल्लाह सफ़ेद रंग जे ककर में नाज़िल थींदो ऐं उहो ककर लहंदो दिमश्क में जेका जामिया उमविया मस्जिद आहे उनजो शर्की मुनारो ओभर वारो मुनारो मां पाण उहा ज़ियारत करे आयो सुभान अल्लाह उन मुनारे ते उहा ॾाकण बि ठही पई आहे चवंदा इन में लहंदो या लहण वारी जाइ आहे वरी इन ॾाकण तो हेठि लहंदो सुभान अल्लाह ऐं इन दौर में हज़रत इमाम महदी जो ज़ुहूर थींदो सुभान अल्लाह हबीबन करीमन फरमाया त महदी मुंहिंजे औलाद मंझां हूंदो सुभान अल्लाह महदी मुंहिंजो बच्चो हूंदो नालो मुहम्मद हूंदुसि पीउ जो नालो अब्दुल्ला हूंदुसि मां जो नालो आमिना हूंदुसि सुभान अल्लाह ऐं सूरत सीरत में शबीह शिकिल में मूं मोहम्मद करीम सां मिलंदड़ हूंदो सुभान अल्लाह 40 साल उनखे पाण खे ख़बर न हूंदी त मां महदी आहियां पोइ 40 साल जेॾी महिल हुनजी उमिरि पूरी 40 साल थींदी त उन वक़्त में उन महदी अलैहिस्सलाम जो बैतुल्ला जो मके में बैतुल्ला जो तवाफ़ पियो कंदो काबे जो तवाफ़ पियो कंदो त तवाफ़ कंदे हिकिड़ो ककर ही हेठि लही ईंदो उन ककर मां आवाज़ ईंदो हाज़ा महदी खलीफतुल्लाह ही महदी अल्लाह जो खलीफ़ो आहे सुभान अल्लाह सुभान पोइ माण्हुनि खे ख़बर पवंदी त ही इमाम महदी आहे पोइ उन वक़्त में मके जे शहर में भले में भलो इंसान अल्लाह जो
दोस्त अल्लाह जो वली साले मर्द हूंदो उहो ॾिसी चवंदो त तूं महदी आहीं, तूं ख़लीफ़ो आहीं, तूं हथ टिको कर तुंहिंजे हथ ते बैत कई। सुभान अल्लाह। पोइ उहो माण्हू खे ज़ाहिर कंदो, होॾो ककर मां आवाज़ ईंदो, होॾो उहो वली सॻोरो हुनजी निशानदही कंदो। पोइ चवंदा त होॾो दज्जाल ज़ाहिर थी चुको आहे, हाणे तूं महदी आहीं, तूं असांजो दाद रसी कर, दज्जाल जे फितने खां असांखे बचा। सुभान अल्लाह। सम्झो था? पोइ उन वक़्त में साईं करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो त होॾो दज्जाल जूं फ़ौजूं गॾु थींदियूं, हेॾो इमाम महदी जी फ़ौज गॾु थींदी। सुभान अल्लाह। इमाम महदी जी फ़ौज गॾु थींदी। ओभर पासे खां हिकिड़ो लश्कर ईंदो जेके साए रंग जूं चादरूं पातल हूंदियूं। 70,000 जमायत हूंदी ऐं उन्हनि जे हथनि में कारे रंग जा झंडा हूंदा। कारे रंग जा झंडा हूंदा, उन्हनि खे सायूं चादरूं पातल हूंदियूं। उहे 70,000 माण्हू हज़रत इमाम महदी जा सिपाही बणजी, मददगार बणजी ईंदा। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सम्झो था? साईं फरमायो त इमाम महदी जी फ़ौज गॾु थींदी, होॾो दज्जाल पंहिंजी फ़ौज गॾु कंदो, होॾो हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो नुज़ूल थींदो। पोइ हज़रत ईसा बि ईंदो मके पाक में, इमाम महदी हूंदो मके पाक में। जेॾीमहिल निमाज़ जो टाइम थींदो त माण्हू चवंदा त अॼु अलाए केरु निमाज़ पढ़ाईंदो, महदी पढ़ाईंदो, अलाए ईसा अलैहिस्सलाम पढ़ाईंदो, निमाज़ केरु पढ़ाईंदो। त ओॾी महिल हज़रत ईसा अलैहिस्सलाम ख़ुदि इमाम महदी जे हथ मां वठी चवंदो त मुसले ते तूं बि इमामत जो हक़दार तूं आहीं, मुहम्मद मुस्तफ़ा जो बच्चो तूं आहीं। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हज़रत इमाम महदी अलैहिस्सलाम खे मुसले इमामत ते बिहारियो वेंदो। सुभान अल्लाह। हबीबन करीमन फरमाया त उन वक़्त में मुंहिंजे उम्मत वारो तव्हांजो छा शान हूंदो। सुभान अल्लाह। ईसा आसमाननि तां लहंदो व इमामुकुम मिनकुम, तव्हांजो इमाम तव्हां मंझां हूंदो। सुभान अल्लाह। यानी हज़रत ईसा इमामत न कंदो, इमामत मुंहिंजो बच्चो महदी कंदो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सम्झो था? त पोइ यारनि जी जंग लॻंदी। इन जंग जे अंदरि हज़रत इमाम महदी, हज़रत सैयदना ईसा अलैहिस्सलाम सोभारा थींदा, दज्जाल क़त्ल थींदो, फितनो टरी वेंदो, रूई ज़मीन ते इस्लाम ही इस्लाम, इस्लाम ही इस्लाम। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हिकिड़ो बि दुनिया में काफ़र न बचंदो, हिकिड़ो माण्हू बि काफ़र न बचंदो, हिकिड़ो माण्हू बि गैर मुस्लिम न बचंदो। न ईसाई, न यहूदी, न सिख, न भील, न ओड, न कारियो, न मेंगवाड़, न को सही मुंहिंजा सिख, न खालसो, न ज़रतश्त, कंहिं बि मज़हब वारो न बचंदो। सॼी दुनिया मुस्लमाननि सां भरिजी। सुभान अल्लाह। सुभान अहिड़ो मुल्क में अमन थींदो जो साईं फरमाइनि था त हिकिड़ो माण्हू ज़कात जा पैसा खणी हीअं निकिरंदो त मूंखे ज़कात वठो, बरक हलंदो, ओलह ताईं वेंदो। हिकिड़ो माण्हू बि ज़कात वठण वारो न हूंदो, हर को चवंदो मां पाण ज़कात ॾियण वारो। सुभान अल्लाह। ख़ुशहाली थींदी। सुभान अल्लाह। ऐं उहो जेको जेॾीमहिल जंग हलंदी न त पोइ यहूदी पंहिंजे दज्जाल जो पासो वठंदा ऐं मुस्लमान हज़रत इमाम महदी जो पासो वठंदा। इहो मार्को थींदो, इहा जंग थियणी आहे। साईं फरमायो त पोइ यहूदी जेके हूंदा न, जिते बि उन्हनि खे मुस्लमान ॻोल्हे ॻोल्हे मारींदा, ॻोल्हे ॻोल्हे क़तल कंदा। पोइ हिकिड़ो यहूदी वञी पत्थर जे हेठां लिखंदो, पत्थर जो को गार ॾिसी हुन में लिखंदो त उहो पत्थर ॻाल्हाईंदो, या मुस्लिम हाज़ा यहूदियुन खल्फी। सुभान अल्लाह। मुस्लमान हे यहूदी लिखो वेठो त हिनखे मारींदो वञे। सुभान अल्लाह। पत्थर ॻाल्हाईंदा, पत्थर मुस्लमाननि खे निशानदेही कंदा त हे लिखो वेठो त हिन भागो। इल्ला शजरुल गरक़द,
साईं फरमायो त सवाइ गरकत जे वण जे, गरकत जो वण यहूदियुनि जो वण आहे, इहो उन्हनि खे पनाह ॾींदो, गरकत जो वण। हाणे इहो हींअर इसराईल में हज़ारनि लखनि जे तादाद में गरकत जा वण इन्हनि पोखिया आहिनि। यहूदियुनि हिन वक़्तु लखनि जे तादाद में गरकत जा वण पोखिया आहिनि। इन्हनि जो नज़रियो इहो आहे त इहो वण असांखे बचाईंदो, बाक़ी त पत्थर सम्झो था। उहो गरकत जो वण तव्हां चवंदा त कहिड़ो हूंदो, उहो ही अथव गरकत जो वण। इहो यहूदियुनि जो वण आहे। इन में लिखंदा इहे वण वॾे पैमाने ते इन्हनि खबीसनि पोखिया आहिनि। हाणे इन्हनि जी प्लानिंग इहा आहे त हींअर मस्जिद अक्सा खे ड्रायूं, हींअर पैसो बि आहे, इक़्तिदार बि आहे, ऐं अमरीका हिननि जो मददगार आहे। अमरीका इन्हनि जो मुआविन आहे ऐं इहे कुल्हे अमरीका जे ते बंदूक रखी इस्तेमालु कनि था पिया। त हिन वक़्तु दुनिया जो सुपर पावर अमरीका ई सम्झे थो, उहो हिननि जे मदद में आहे। हाणे फ़लस्तीन में जेकी मुस्लमान आहिनि उन्हनि जे लाइ केतिरियूं करारदादूं अक़वाम मुतहिदा में पेश थियूं आहिनि, पर उन ते को बि एक्शन नथो थिए। जेॾी महिल बि को उन्हनि जे हक़ में आवाज़ थिए थो न फ़लस्तीननि जे, त अमरीका वीटो करे थो छॾे। सवे करारदादूं आहिनि, वीटो अमरीका करे छॾियूं आहिनि। माना हुननि मिसकीननि जी का ॻाल्हि नथा ॿुधनि, उनखे मारनि था, क़त्ल था कनि। हेतिरा ॿारड़ा आहिनि इन्हनि जा फ़लस्तीननि जा, उहे पत्थर खयूं उन्हनि सां लड़ाई था कनि। वॾो ट्रैकूं, जहाज़, बम गोला, उहे नंढड़ा ॿार पत्थर खयूं उन्हनि सां मुक़ाबले में बीठा। इन्हनि जी हिम्मत खे सलाम आहे। फ़लस्तीनी माइरुनि, फ़लस्तीनी बच्चनि, फ़लस्तीनी जवाननि खे मां सलाम थो कयां। हेॾे वॾे जाबिर हुकुमराननि सां मुहाॾो अटकायूं बीठा आहिनि, अलाह जी उन्हनि सां मदद आहे। हाणे हींअर जेको ताज़ो वाक़ियो थियो आहे 27 रमज़ान मुबारक ते, 27 रमज़ान शरीफ़, ही जेको रमज़ान हले पियो थो, इन जी 27 तारीख़ ते मस्जिद अक्सा शरीफ़ में माण्हू एतिकाफ़ में वेठल हुया, के इबादत में मसरूफ़ हुया, तरावियुनि में मसरूफ़ हुया। ही उहो यरूशलेम जो ॾिहाड़ो मल्हाइनि पिया यहूदी। उन्हनि अचे मस्जिद में निमाज़ पढ़ण वारनि मुस्लमाननि खे मार कढी, ईज़ायो, उन्हनि ते फायरिंग कई, उन्हनि ते पंहिंजो आंसू गैस छॾी। उहे वीचारा मस्जिद में निमाज़ी बेहोश थी विया, गश थी विया, कनि जूं टंगूं भॼी पियूं, कनि जा जिस्म ज़ख़्मी थी विया। मस्जिद में अलाह जे घर में उन्हनि खे मारियो। ऐं 2 ॾींहं 3 मुसलसल इहा हिननि जी लड़ाई पे हली। ऐं मूं पाण हिन में ॾिठो लाइव हलाइनि पिया। अॼुकल्ह सोशल मीडिया आहे न, उन ते लाइव शइ ॾेखारनि था, सॼी दुनिया ॾिसे थी। अॻे ईअं हुयो त केरु किथे मरे थो, जीए थो, कंहिंखे का ख़बर न पवंदी, पर सोशल मीडिया दुनिया सॼी खे ॻंढे छॾियो आहे। हीअं मूं पाण ॾिठो पिए त उन में मस्जिद में शेविंग पिया कनि, सॼी मस्जिद आंसू गैस धुओं ई धुओं थी वई। मर्द, औरतूं, न्याणियूं, रड़ियूं, दाऊं मस्जिद अक्सा जे लाउंड तां ऐलान पियो थियो, मुस्लमानो किथे आहियो? ए मुस्लमानो, असांखे निंधण को करे मारनि था, असांजी मदद कयो। ए मुस्लमानो, सलाहुद्दीन अयूबी किथे आहे? उमर फारूक किथे आहे? असांजी केरु मदद कंदो? पाक फ़ौज किथे आहे? पाकिस्तान जा फ़ौजी जवान किथे आहिनि? असांजी मदद कयो। तुर्क फ़ौज किथे आहे? रजब तय्यब उर्दगान किथे आहे? असांजी मदद कयो। इहे नाला वठी मस्जिद अक्सा शरीफ़ जे लाउंड ते ऐलान पिया थियनि। ख़ुदा जो कसम, मां पाण रोज़े सां ॾिसां पियो, मुंहिंजा लिंग ॾकनि पिया। एतिरो उन्हनि सां ज़ुल्म कयो। ऐं हुननि जे हथनि में रुॻे पत्थर हुजनि, भितर हुजनि, ॿी का बि शइ न हुजे। उन्हनि वटि साईं बंदूकूं ऐं साईं मुंहिंजा राइफलूं, सॼा जिस्म उन्हनि जा ढकियल, जंहिं ते गोली बसर न करे सघे, उहे जदीद हथियारनि सां लैस मुस्लमाननि खे मारनि पिया, कुटनि पिया।
पिया एॾो अज़ियत पहुचायूं जो कॾहिं बि मुस्लमाननि खे एतिरी तकलीफ़ न आई हूंदी जेतिरी हिन 27 28 रमज़ान में। सॼी दुनिया जे मुस्लमान जेके मोमिन आहिनि उन्हनि जे लाइ रोई दुआऊं घुरियूं। असां बि हिते अल्हम्दुलिल्लाह तरावीह में रोज़ दुआ पे घुरीसीं उन्हनि जे लाइ। अल्लाह जो करम वरी अहिड़ो थियो आहे वयमकुरून, इहे मकर था कनि वयमकुरुल्लाह, ऐं अल्लाह जो बंदोबस्त थो करे वल्लाहु खैरुल माकिरीन। अल्लाह जो बंदोबस्त सभिनी खां मथे। हू पंहिंजा मनसूबा ठाहिनि था, अल्लाह वरी पंहिंजो मनसूबो ठाहे थो। ख़ुदा जी कुदरत ईअं थी जो फ़लस्तीन जी जेका तंज़ीम आहे हमास, हाणे इहे आहिनि अहले सुन्नत जा, फ़लस्तीनी अहले सुन्नत जा आहिनि। ऐं लुबनान में अहले तशय्यो जी हिकिड़ी तंज़ीम आहे हिज़्बुल्लाह। हिज़्बुल्लाह जो अॻुवाण सैयद हसन नसरुल्लाह, उहो शियो आहे। हिन टाइम ते उन्हनि अहले तशय्यो वारनि चयो त न असां शिया आहियूं न सुन्नी आहियूं, असां सभु मुस्लमान आहियूं। असांजे मुस्लमाननि खे हिननि हेॾो ईज़ायो आहे, असां पंहिंजे भाइरनि जी मदद कंदासीं। तो उन्हनि ईरान वारनि, लुबनान वारनि, तुर्की वारनि, उन्हनि सभिनी गॾिजी उन्हनि जी मदद कई आहे। हींअर जेको अॼु राति जेको वाक़ियो थियो आहे, 1000 राकेट उछलाया अथनि इसराइल जे मथां। 1000 राकेट, जेको हुननि जो इसराइल खे इहो वॾो नाज़ हुयो त मूं वटि जदीद हथियार आहिनि ऐं मूं वटि हिकिड़ो डिफेंस सिस्टम आहे जो जितो बि मीज़ाइल ईंदो उनखे नाकारा करे छॾींदो, मीज़ाइल हेठि ज़मीन ते पहुचण न ॾींदो, टारगेट ते वञण न ॾींदो। अल्लाह जो करम अहिड़ो थियो जो उन्हनि जो पूरो निज़ाम मफ़लूज थी वियो हुयो। उन्हनि जूं जेके जदीद मशीनरियूं उहे सभु मफ़लूज थी वियूं वञूं। अचे हिननि फ़लस्तीननि बमबारी कई, अचे बमबारी कई, हींअर रड़ियूं पिया था कनि, दाऊं पिया था कनि, अड़े असां मरी वियासीं, घोड़ा ॾे, अमेरिका अचो मदद कर, मिस्र वारा अचो असांजी मदद कयो, फलाणा अचो मदद कयो। अल्लाह ताला उन्हनि मज़लूमनि जी मदद फरमाई आहे ऐं अल्लाह ताला जल शानू अञा बि मदद फरमाईंदो। असांजी दुआ आहे त अल्लाह ताला उन्हनि जी ग़ैबी मदद ऐं नुसरत फरमाईंदो। ऐं मुस्लमान जॾहिं पाण में मुत्तहिद थियनि न, इत्तिहाद कनि न, त दुनिया जी का बि कुवत मुस्लमाननि खे वार बि विंगो नथी करे सघे। पर अफ़सोस इहो आहे जो मुस्लमाननि खे वेढ़ायो आहे काफ़िरनि, इन्हनि यहूदियुनि साज़िशूं करे, हे सुन्नी आहे, हे वहाबी आहे, हे शियो आहे, हे अहले हदीस आहे, हे चकड़ालवी आहे, हे फलाणो आहे, हे फलाणो आहे, हे सिंधी आहे, हे बलोच आहे, हे मुहाजिर आहे, हे फलाणो आहे, हे पठान आहे, हे बलोच आहे। इहे तक़सीम करे मुस्लमाननि खे वेढ़ाइण जी कोशिश सभु यहूदी था कनि पिया। त मुस्लमान पाण में टिड़ पखड़ हुजनि, पाण में मुत्तहिद न थियनि त असां इन्हनि जे इंतिशार जो फ़ाइदो वठूं। वेढ़ायो, हुकूमत कयो। ई मुस्लमाननि खे वेढ़ाए उन्हनि जी ताक़त खे ख़तमु था कनि। पर अल्लाह करे मुस्लमाननि खे इहा सम्झ में अचे त असां सभु मुस्लमान आहियूं, जंहिं बि चयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, सभु असां मुस्लमान आहियूं। हाणे मिसाल, जेकॾहिं इहे बम था उछलाइनि फ़लस्तीन जे मथां, त उहे ईअं त कोन बम कोन उन्हनि जो ॾिसंदो त हे सुन्नी जो घरु आहे या शीअ जो घरु आहे, हे वहाबी आहे या हे सुन्नी आहे, हे कहिड़े मज़हब जो आहे, कहिड़े फ़िरके जो आहे। हुननि जे लेखे त असां सभु मुस्लमान आहियूं। मुस्लमान सम्झी असांखे मारनि था। असां मुस्लमान चवंदा हे शियो, हे सुन्नी, हे फलाणो, हू सभु चवंदा त इहे मुस्लमान आहिनि। तव्हां सम्झी हले न सम्झी ॻाल्हि? काफ़िरनि जे नज़र में असां सभु मुस्लमान आहियूं ऐं असांजे नज़र में असां हिक ॿिए खां टिड़ पकिड़दार आहियूं। मुंहिंजा दोस्तो, हिन राति में जेको वाक़ियो थियो आहे, दुनिया वारनि ॾिठो जेॾी महिल अहले तशय्यो, अहले तसन्नुन, सुन्नी शिया गॾु थी विया, हींअर इसराइल जूं रड़ियूं ऐं दाहूं चीखूं पियो थो करे। ख़ुदा ॼाणे थो, जेकॾहिं मुस्लमान मुत्तहिद थी वञनि, इस्लाम वारा सभु मुत्तहिद थी वञनि ऐं असांजा जेके हुकुमरान आहिनि न, इहे सभु बेग़ैरत आहिनि, कमीना आहिनि, हद दर्जे जा कमीना आहिनि, बे इंतिहा बेहिस माण्हू आहिनि।
कमीन आहे पंहिंजी इंतहा आहे त अॼु अरबनि जा केतिरा अरब मुल्क आहिनि के हिकिड़े बयान बि न ॾिनो आहे त मुस्लमान खे बेगुनाह छो था मारनि। मस्जिद अक्सा शरीफ़ जे अंदरि मोतकिफ़ माण्हुनि जे मथां छो शेलिंग थी आहे हिकिड़ो बयान बि नथा ॾियनि। एॾो ड्रिजनि था इसराईल खां ऐं इसराईल जे हथियारनि खां ड्रिजनि था। हथियारनि जो पोल वरी उन ग़रीब फ़लस्तीनियुनि खोले छॾियो। उन्हनि जे हथियारनि जो पोल इहो खुलियो जो जेॾी महिल हिननि मिसाइल उछलाया त उन्हनि जा सिस्टम सभु तबाह थी विया। मुंहिंजा दोस्तो काफ़िरनि जा मकर ज़ईफ़ हूंदा आहिनि। मुस्लमान रुॻे हिम्मत कनि न, हिम्मत कनि, जज़्बो जिहाद जो जज़्बो पैदा कनि। मुस्लमान जे अंदरि जेको जज़्बो जिहाद जो आहे न इन खां डिॼनि था। यहूदियुनि वॾी कोशिशि कई आहे त क़ुर मां जिहाद वारियूं आयतूं कढो। इहे आयतूं जेके आहिनि मुस्लमाननि में वरी नओं रूह थी फूकनि। जिहाद जो नालो न वठो, जिहाद जी तबलीग न कयो, जिहाद जी प्रचार न कयो, छो त डिॼनि था। जिहाद इन्हनि जे लाइ काफ़िरनि जे लाइ मौत। ऐं हबीबन करीमन फरमायो सुनन अबू दाऊद में हदीस आहे जेको न जिहाद करे न वरी दिलि में जिहाद जो इरादो अथसि ईअं मरी वियो त इहो मुनाफ़िक़त जे मौत मरी वियो। न जिहाद करे न वरी जिहाद जो इरादो अथसि इहो मरी वियो, बेईमान थी मरी वियो, मोमिन थी न मरंदो। दिल में इरादो हुजे त जिहाद कंदुसि इंशाअल्लाह। मुंहिंजो इरादो आहे त इंशाअल्लाह ताला मौक़ो मिलियो त जिहाद कंदुसि। तव्हां छा था चओ? मौक़ो मिलियो जिहाद कबो इंशाअल्लाह। जे सिर कुर्बान करणो पवे त मुस्तफा जे दीन जे लाइ, मदीने वारे साईं जे दीन जे लाइ, हुजूर जे नामूस जे लाइ, हुजूर जे शरीयत ऐं सुन्नत जे लाइ इंशाअल्लाह सिर कुर्बान कंदासीं, जानियूं फिदा कंदासीं। जेॾी महिल हज़रत इमाम महदी जे असांजे दौर में आयो त असां इमाम महदी जा सिपाही थींदासीं इंशाअल्लाह। चओ कंहिंजा सिपाही थींदासीं? दज्जाल जा या महदी जा? इंशाअल्लाह इमाम महदी जा सिपाही थींदासीं। चओ नारे तकबीर, नारे तकबीर, नारे रिसालत, या रसूल अल्लाह, लब्बैक या रसूल अल्लाह, लब्बैक या रसूल अल्लाह। इंशाअल्लाह इंशाअल्लाह असांजूं जिंदूं जानियूं बच्चा ॿार असांजा मदीने वारे साईं जे नाम ते हाज़िर आहिनि। यहूदी साज़िशूं कंदा, पंहिंजा मनसूबा ठाहींदा, पर उन्हनि जा सभु मनसूबा अल्लाह तबारक व तआला पंहिंजो बंदोबस्त पाण करण वारो आहे। हिन जो मददगार अल्लाह पाण, मुसलमाननि जो हामी नासिर मददगार अल्लाह पाण। छोरनि खे घणनि ते ग़लबो ॾींदो आहे, हीननि खे ताक़त वारनि जे मथां ग़लबो ॾींदो आहे। इहा अल्लाह जो असुल खां दस्तूर हलंदो थो वञे इंशाअल्लाह। अल्लाह साईं फ़लस्तीन जे मुसलमाननि जी ग़ैबी मदद फरमाई आहे ऐं अञा फरमाईंदो। हाणे हींअर असां ॿियो को जिहाद करे नथा सघूं, घटि में घटि असां उन्हनि जे लाइ दुआ घुरी सघूं था। सभु पंहिंजे जाइ ते दुआ घुरो, अल्लाह ताला फ़लस्तीन जे मुसलमाननि जी मदद करे, कश्मीर जे मुसलमाननि जी मदद करे। 70 साल थिया आहिनि कश्मीरी ॿाहिरि पिया था रड़नि, पिया था रोअनि। मां थो चवां हिकिड़ो ॾींहुं कमर जावेद बाजवा हीअं निकिरी ऐलान करे जिहाद जो ऐं सॼी अहले सुन्नत सभई गॾिजी जिहाद जे लाइ कमर जावेद जे पुठियां हूंदा इंशाअल्लाह इंशाअल्लाह। ख़ुदा जो कसम आहे ऐलान जिहाद अॼु करे ऐं काफ़िर कीसियूं करे जे कश्मीर छॾे भॼी न वञे त मां भरे ॾींदुसि। जिहाद खां डिॼनि था, पर असांजे हुकुमराननि खे, असांजे अॻवाननि खे मसइलतूं आहिनि, डिॼनि था अलाए छा थींदो। हाणे छा थींदो? हुननि ग़रीबनि ॾिसो त छा करे छॾियो आहे। जेकॾहिं मुसलमान हिम्मत जो संदरो ॿधी उथनि न त ख़ुदा जो कसम आहे पूरी दुनिया जे अंदरि का बि अहिड़ी कुवत न आहे जेका मुसलमाननि जे अॻियां बीह सघे। इस्लाम खे अल्लाह ताला पावर ॾिनो। हुननि जा एटम बम, मिसाइल, हाइड्रोजन बम ऐं मुसलमाननि जो नारे तकबीर। ख़ुदा जो कसम आहे हुननि जा एटम बम, हाइड्रोजन बम पाणी पाणी थी वेंदा। इहो नारो एॾो पावरफुल नारो, अल्लाह अकबर जो नारो जॾहिं लॻंदो आहे न त काफ़िर जा लिंग ॾुकंदा, छाती छिजंदी आहे। अल्लाह ताला जल शानो शाल असां सभिनी खे जज़्बो जिहाद जो नसीब फरमाए, असांजे हुकुमराननि जो रब इस्लाह करे। इमरान खान चए थो त मां बीठो आहियां, मां
फलस्तीन सां गॾु खड़ो आहियां। अब खड़ो चाही पंजे तूं ज़ार सां गुजरा बीबी सां गॾु बीठो ई, तूं कहिड़ो इसराइल सां खड़ो, कहिड़ो तूं फलस्तीन सां खड़ो, तूं त पंहिंजी घरवारी सां गॾु खड़ो खड़ो ही त तूं मैदान में निकुर न त असां सभु आशिक़ तोसां गॾु आहियूं। इमरान खान ऐलान करे असां हुन सां गॾु आहियूं। मुस्लमाननि जी मदद जे लाइ, फलस्तीन जे कश्मीर जे आज़ादी जे लाइ असां सभु गॾु आहियूं। अल्लाह ताला जल शान असांजे हुकुमराननि जो इस्लाह करे, असां सभिनी खे दीनी हमीयत, जज़्बो, गैरत ईमानी नसीब करे। ऐं इन तुर्क माण्हुनि हिकिड़ो ड्रामो कढियो आहे अर्तगरल। सो ये ड्रामा मां न ॾिसंदो आहियां, न को हिननि खे ॾिसण जो क़ाइल आहियां, पर इहो ड्रामो सॼो मूं बि ॾिठो हुयो। मूं इहो सॼो ड्रामो ॾिठो हुयो। उन में ॾेखारियो अथनि त इहे ईसाई यहूदी कीअं साज़िशूं कनि था मुस्लमाननि में फोट विझण जे लाइ, वबा पखेड़ण जे लाइ, ही वायरस पखेड़ण जे लाइ कीअं था कोशिशूं कनि, कीअं था मुस्लमाननि खे हिक ॿिए में लड़ाइनि, ऐं कीअं अंदरूनी साज़िशूं कीअं था कनि। इहो पढ़ण ॾिसण सां तव्हांजो दिमाग़ खुली वेंदो त इहे यहूदी, ईसाई, नसारा, काफ़िर कीअं था मुस्लमाननि खे तबाह करण जे लाइ कोशिशूं कनि। अल्लाह ताला जल शान असां सभिनी खे दीन जो सचो सिपाही बणाए, मदीने वारे साईं जे दर जो सचो गुलाम बणाए, हज़रत इमाम महदी जो सचो सिपाही। आमीन अल्लाह आमीन अल्लाह रब्बना आमीन व अला आलिहि व सहबिहि अजमईन अल्लाह आमीन। या अल्लाह तू मुसलमाननि जी गैबी मदद फरमा। अल्लाह आमीन। फलस्तीन के सोभ दे। अल्लाह आमीन। फलस्तीनी मुसलमाननि जी मदद फरमा। अल्लाह आमीन। कश्मीरी भाइरनि जी मदद फरमा। अल्लाह आमीन। ये मुझा मौला इस्लाम के गलबो दे। अल्लाह आमीन। रोज़ेदारनि जो दुआऊं तू कबूल करना। आमीन। अफ्तारी का अग जा इल्तिजाऊं ऐं सुवाल तू ज़रूर कबूल कर। ये मुझा मौला ही सब रोज़ेदार तुझे दर ते दुआ घुरन था, तुझे दर ते खैरात पिन्नूं था। ये मुझा मौला असांखे खैरात में अता कर, इस्लाम जो गलबो अता कर, मुसलमाननि जी सोभ अता कर। ये मुझा मौला फलस्तीन जे मुसलमाननि खे गलबो अता कर, फलस्तीन जे मुसलमाननि जी गैबी मदद नसीब कर। ये मुझा मौला कश्मीर जे मुसलमाननि जी मदद कर, बर्मा जे मुसलमाननि जी मदद कर। ये मुझा मौला यमन जे मुसलमाननि जी मदद फरमा। जिते भी मुसलमान तकलीफ़ में उनजूं तकलीफ़ूं दूर कर। ये मुझा मौला असांजे हाल ते रहम करम कर, ईमान जी सलामती नसीब कर। ये मुझा मौला असांखे जज़्बे जिहाद नसीब कर, बुरायुनि खां बेफरमानियुनि खां बचा। मदीने वारे साईं जे दर जी गुलामी नसीब कर, हुजूर जे इश्क वारी जिंदगी नसीब कर, गैरतमंद मुसलमान बना। मुझा मौला हमीयत इस्लामी सां असांजे सीननि खे भरपूर करीम रब हुजूर जी सारी उम्मत पे मेहर नजर फरमा। ये मुझा मौला बेरोजगारन के रोजगार दे, तंग दस्तन जी तंगियों दूर फरमा, परेशान हालन जो परेशानियों दूर फरमा, साइलन जा सवाल पूरा फरमा, बीमारन के शिफा नसीब कर, बेऔलादन के साले औलाद दे, बेघरन के कुशादा घर दे। या अल्लाह पंहिंजे हबीब जे सदके हिन सारे मजमे ते रहमत में बरकत। आमीन। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियिना मुहम्मदिन व आलिहि व सहबिहि अजमईन। सभई भेरो सूरह फातिहा ऐं 11 भेरा कुल वल्लाह अहद पढ़ो त फलस्तीन जे शहीदनि जे रूहनि खे ऐं कश्मीर जे शहीदनि जे रूहनि खे ईसाले सवाब कयूं। साहिब मज़ार जे रूह मुबारक खे तोहफ़ो अल्लाह आमीन अल्लाह रब्बना आमीन अल्लाह आमीन अल्लाह आमीन अल्लाह आमीन अल्लाह अल्लाह आमीन आमीन।
अल्लाह